दोस्तों हे सभु वठण आया आहिनि गाॾियूं, हिते गाॾियूं वठण आया आहिनि। हे सुठी सुठी गाॾियूं मिलनि थियूं अब्दुल लतीफ़ जमील में। हे गाॾियुनि जी मार्केट, जीअं पंहिंजे कराची में बाज़ार लॻंदा आहिनि, इतवार बाज़ार, बुध बाज़ार, इहे जेके आहिनि, हिते बि बाज़ार लॻल आहे गाॾियुनि जो। तमामु ॾिसंदड़ दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, प्लस बेल आइकन खे प्रेस कयो। ऐं मज़ीद तव्हांखे गाॾियूं ॾेखारियां थो। दोस्तों जायासीं असां हिते, हे गाॾी जी मार्केट आहे हिते अब्दुल लतीफ़ जमील जे नाले सां। संगत ॻोल्हे थी गाॾियूं, हे क़ीमतूं बि लॻल आहिनि हिन जे मथां, पर्चो लॻल आहे, तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियूं। गाॾियूं बहितरीनु गाॾियूं, सुठी कंडीशन में गाॾियूं, ऐं टोटल जेका आहे किस्तनि वारी गाॾियूं आहिनि। इहे माण्हू जेके वठी था वञनि पोइ किस्तूं नथा ॾियनि, पे नथा कनि, त उन्हनि जो न हिते ॾिसो, हे 2021 जो मॉडल आहे, ठीकु आहे। ऐं टोटल जेका आहे त 51,000 में आहे। 2021 जो मॉडल 51,000 में। कहिड़ी आहे? निसान। ॾाढो भलो, सुठी गाॾियूं। जंहिं दोस्तनि खे गाॾियूं वठणी हुजनि त हिते अचे। हे सभु पंहिंजा पाकिस्तानी हिते गाॾियूं वठनि था, ॾिसनि था, मुशवार जे लाइ या कार कम जे लाइ। मुख़्तलिफ़ हे ॾिसो, दुनिया आई आहे हिते वठण लाइ, ऐं बाज़ार लॻल आहे। हे किया गाॾी आहे जेका 49,000 क़ीमत अथसि हिन जी। ॾाढी सुठी सुठी गाॾियूं आहिनि, VIP गाॾियूं आहिनि, ऐं साफ़ु सुथरी गाॾियूं आहिनि, को लॻल कोन्हनि, को एक्सीडेंट थियल कोन्हनि। बसि इहो आहे त माण्हू वठी था वञनि, पोइ किस्तूं नथा ॾियनि, त पोइ इहे कंपनियुनि वारा वठी था अचनि, पंहिंजे जंहिंजी हूंदी आहे बैंक जी, उहा अची हिते बीहारे छॾींदा आहिनि।